सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। सलाम रमज़ान नशियात में मां सभिनी खे भलीकार चवां थी। अॼु आहे तमामु बहितरीन ऐं तमामु ख़ासि ॾिहाड़ो हिन माह मुक़दस जो। बिल्कुलु 27 रोज़ो आहे ऐं यकीनन हीउ जेको ॾींहुं आहे, हीउ जेको रोज़ो आहे उहो ईद बराबरि आहे। अव्हांखे अॼोको ॾिहाड़ो तमामु घणो मुबारक हुजे, छो त अॼोके ॾिहाड़े ते क़ुर पाक नाज़िल थियो हुयो, क़ुर पाक मुकमल थियो हुयो ऐं असां सभिनी मुस्लमाननि खे राह रास्त जे लाइ हिकिड़ो बहितरीन किताब नसीब थियो त जे असां सुठी वाट ते हली सघूं, दीन इस्लाम खे सम्झी सघूं ऐं अल्लाह साईं जी जेका ॾसियल वाट आहे उन ते हली सघूं, त यकीनन क़ुर पाक ऐं हीउ माह मुक़दस असां सभिनी मुस्लमाननि जे लाइ तमामु बहितरीन तोहफ़ो आहे। हाणे तोहफ़ो त असांखे मिली चुको आहे, पर इन तोहफ़े खे असां कीअं पंहिंजी ज़िंदगी में इस्तेमालु कयूं था या पंहिंजी ज़िंदगी में इन तोहफ़े जो फ़ाइदो वठूं था या नथा वठूं, इहो वॾो अहम सुवालु आहे। सो बहरहाल अव्हां सभिनी खे पहिरियों त अॼोको ॾिहाड़ो तमामु घणो मुबारक हुजे ऐं राति यकीनन इबादतुनि में गुज़री हूंदी। ऐं अव्हां सभिनी खे जॾहिं मां कल्ह बि अव्हांखे इहा दरख़्वास्त कई हुई त दुआ में जॾहिं बि अव्हां हथु खणो, ताक़रात हुजे या न हुजे या अव्हां जॾहिं बि इबादत कयो था, त हमेशह दुआ में जॾहिं बि हथु खणो त पोइ सभिनी मिसकीननि खे सभिनी खे दुआ में यादि कंदा कयो ऐं सभिनी जे लाइ दुआ कंदा कयो, छो त हिन माह मुक़दस में रोज़ेदार जी दुआ रद्द नाहे थींदी। असांखे अक्सर लॻंदो आहे ऐं घणो करे वरी शिकायत बि कंदा आहियूं अल्लाह साईं खां त अल्लाह साईं असांजी दुआऊं तूं क़बूल नथो करे, पर अल्लाह साईं वॾो प्लेनर आहे, उनखे ख़बर आहे त कहिड़ी दुआ जो कहिड़ो सही वक़्तु आहे ऐं मुंहिंजे बाने जे लाइ, मुंहिंजे बंदे जे लाइ कहिड़ो सही टाइम आहे जॾहिं उनजी दुआ खे क़बूल करिणो आहे। त जेका दुआ थॾे ते क़बूल न थींदी आहे त उहा वरी किथे सेव थींदी आहे, जॾहिं सही वक़्तु हूंदो आहे त पोइ उहा दुआ क़बूल थींदी आहे। त इहो मुमकिन ई न आहे त सची दिलि सां केरु अल्लाह जे बारगाह में हाज़िर थिए, अल्लाह साईं खां दुआ घुरे, अल्लाह साईं खां कुझु वठे ऐं अल्लाह साईं उनखे क़बूल न करे, इहो मुमकिन ई न आहे, छो त अल्लाह साईं वॾो सख़ी आहे, अल्लाह साईं वॾो रहीम आहे, करीम आहे, असांजी सोच खां बि तमामु घणो। सो इन करे नाशुक्री न कंदा कयो ऐं इंतज़ारु कंदा कयो। अल्लाह साईं जा जेतिरा फ़ैसिला आहिनि असां सभिनी जे लाइ, असां पूरी उम्मत जे लाइ तमामु बहितरीनु हूंदा आहिनि। बसि उन्हनि फ़ैसिलनि ते असांखे यकीन हुजणु खपे ऐं कामिल ईमान हुजणु खपे, छो त कामिल ईमान हुजणु तमामु घणो ज़रूरी आहे। ऐं हिन माह मुक़दस में यकीनन इबादत जो महीनो आहे ऐं सभ खां अहम ॻाल्हि इहा बि हूंदी आहे त हिन महीने में हर कंहिंजी इहा ई कोशिशि हूंदी आहे, हसरत हूंदी आहे त क़ुर पाक पढ़ी पूरो कजे। तमामु सुठी ॻाल्हि आहे क़ुर पाक पढ़ी पूरो बि कजे, पर तफ़सीर सम्झण बि तमामु घणी ज़रूरी आहे ऐं कोशिशि इहा ई कंदा कयो त जॾहिं बि क़ुर पाक पढ़ो, का आयत पढ़ो था, को रुकू आहे त कोशिशि कंदा कयो तर्जुमो बि पढ़ी वठो त जे अञा वधीक अव्हां अल्लाह जे ॿोलीअ खे, अल्लाह जे हुकुम खे सम्झी सघो। बहरहाल सिलसिले खे असां अॻिते वधाईंदासीं ऐं अव्हांखे ॿुधाईंदी लाइ त हीअ नशात अव्हां सभिनी जे लाइ पेश कई पई वञे करशी जामे शीरी वारनि जे सहकार सां। सहरी हुजे या इफ़्तारी हुजे, करशी जामे शीरी जो इस्तेमालु हमेशह असांजे घरनि में थींदो आहे ऐं करशी जामे शीरी खे संदल ऐं गुलाब मां तयारु कयो वेंदो आहे ऐं बिल्कुलु ख़ालिस आहे। सो थोराइता आहियूं करशी जामे शीरी वारनि जा, उनखां पोइ टेलीनॉर 4G वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं ऐं टेलीनॉर 4G इंटरनेट तमामु बहितरीनु आहे, तेज़ रफ़्तार आहे, वक़्त जी अहम ज़रूरत आहे। हाणे जेकॾहिं इंटरनेट जी रफ़्तार सुठी आहे त पोइ दुनिया सां असां बिल्कुलु कुझु लम्हनि में, पहिरियों त डिले हूंदो हुयो पर हाणे डिले बि न आहे, अव्हां बिल्कुलु लाइव ऐं कुझु लम्हनि में कनेक्ट थी सघो था। सो इन करे अव्हां इस्तेमालु करे सघो था टेलीनॉर 4G। उनखां पोइ सहकार हासिलु आहे वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स हैदराबाद वारनि जो ऐं जेकॾहिं अव्हांखे हैदराबाद जे प्राइम लोकेशन ते सुठो घरु खपे, सुठो प्लॉट खपे, बंगलो खपे या अपार्टमेंट खपे त पोइ अव्हां विज़िट करे सघो था मुनासिब रक़म में ऐं मुनासिब कर्ज़े ते आसान किस्तनि में अव्हां पंहिंजे घर जा मालिक थी सघो था। सो अव्हां ज़रूरु विज़िट कजो जेकॾहिं हैदराबाद जे प्राइम लोकेशन ते अव्हांखे सुठो घरु खपे थो त। उनखां पोइ सुरहाण प्रीमियम गोल्ड डस्ट नवां रिश्ता जोड़े वारनि जो सहकार हासिलु आहे। चांहि मतिलबु सुठी हुजे त बाक़ी छा खपे। सो बहरहाल तमामु सुठी चांहि इफ़्तारी में काढ़जो ऐं सुरहाण प्रीमियम गोल्ड डस्ट जी चांहि काढ़जो। ठीकु आहे, ॾाढी ज़बरदस्त हूंदी आहे ऐं कड़क चांहि तयारु थींदी आहे।
उन खां पोइ रूह अफ़ज़ा वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं। रूह अफ़ज़ा जो जेको मशरूब आहे उहो तमामु बहितरीनु आहे, सिहत बख़्श आहे ऐं तमामु घणो ज़ाइक़े वारो आहे। उन खां पोइ ऑलपर्स क्रीम वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं। ऐं ऑलपर्स क्रीम ताज़े खीर मां तयारु कई वेंदी आहे ऐं उन्हनि मेहनि ऐं गउनि जे खीर मां तयारु कई वेंदी आहे, जिन जी पालना असां घरनि में कंदा आहियूं। हिन माहे मुक़दस में यकीनन इलाही ताम तयारु थींदा आहिनि। चाट ठहंदी आहे, फ्रूट चाट हूंदी आहे या मुख़्तलिफ़ जेके लवाज़मात हूंदा आहिनि उन्हनि में क्रीम जो इस्तेमालु तमामु घणो हूंदो आहे। ऐं हाणे त बाक़ी अॼु 27 रोज़ो आहे, कुझु ॾींहं बाक़ी विच में आहिनि। उन खां पोइ ईद सभिनी खे नसीब थींदी। ईद ते महिमाननि जो अचणु वञणु ऐं लाज़िम आहे तमामु सुठा ताम ऐं खाधा तयारु थींदी आहे, जिन में कस्टर्ड हूंदो, ट्राइफल हूंदी, आइसक्रीम्स तयारु थींदियूं। त पोइ अव्हां इस्तेमालु करे सघो था। ऑलपर्स क्रीम जो तमामु बहितरीनु आहे, ग़िज़ाईअ सां भरपूर आहे ऐं सिहत बख़्श आहे। या हाणे बि चाट वग़ैरह तयारु थींदी आहे त उन में अव्हां इस्तेमालु करे सघो था। सो सभिनी सहकारी कंपनीज़ जे सहकार जी तमामु घणी थोराइती आहे जो हिन नशियात खे अॻिते वधाइण में उन्हनि जो सहकार हासिलु आहे। अॼु हिन ख़ासि ॾींहं जे हवाले सां कचहरी करण जे लाइ असां जंहिं शख़्सियत खे मदू कयो आहे, माशाल्लाह तमामु महिमान त आहिनि, पर मां सम्झां थी त हाणे हू मेज़बान थी चुका आहिनि। जॾहिं बि उन्हनि खे सॾु कंदा आहियूं, पंहिंजा कम कारियूं सभई सीड़ाए करे हमेशह ईंदा आहिनि, सॾ ते जीव चवंदा आहिनि। इन करे उन्हनि जा असां तमामु घणा थोराइता आहियूं। माशाल्लाह फ़ाज़िल आहिनि, मुमताज़ुल वाइज़ीन ऐं तमामु सुठी शख़्सियत उन्हनि जी आहे। अॼोके हिन भलारे ॾींहं जे हवाले सां उन्हनि सां कचहरी कंदासीं। सैयद सज्जार शबीर रिज़वी साहब, अस्सलाम वालेकुम। अव्हां खे भली कार चऊं था ऐं लख थोरा मां जा जो अॼु बि अव्हां सॾ ते जीव चयो आहे। ऐं हीउ ॾिहाड़ो अव्हां खे मुबारक बि हुजे, यकीनन तमामु अहम ऐं तमामु ख़ासि ॾिहाड़ो आहे। ऐं व्यूवर्स, उन खां पोइ जेका शख़्सियत आहे माशाल्लाह उन्हनि जी आदत बि इहा ई आहे। माशाल्लाह उन्हनि जी जेका शख़्सियत आहे उन में बि उहा ई आजिज़ी, उहा ई न्याज़ निवड़त आहे। माशाल्लाह रहनुमा आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा, भली कार चऊं था नईम अहवान साहब। क्या अस्सलाम वालेकुम जी। आपको खुश आमदीद कहते हैं और आज का दिन आपको बहुत मुबारक हो। बहुत शुक्रिया कि आपने खास टाइम दिया। सो आपसे भी बात करेंगे। ऐं उन खां पोइ वरी अॼु माशाल्लाह ॿार, जॾहिं मां कल्ह बि ज़िक्र कयो त ॿारनि जी दिलि वरी शफ़ाफ़ हूंदी आहे। ॿारनि जे मिठड़े आवाज़ में जेकॾहिं ज़िक्र ॿुधिजे पोइ त सुभान अल्लाह। सो मदनी सिस्टर्स मौजूद आहिनि। अव्हां ॿिन्ही खे आप दोनों को खुश आमदीद कहते हैं। बहुत शुक्रिया कि आप यहाँ पर आई और माशाल्लाह बहुत क्यूट हैं आप दोनों, बहुत अच्छी भी लग रही हैं, तो बहुत शुक्रिया आपका। ऐं उन खां पोइ महविश सत्तार साहिबा जेका सना ख्वां आहे, उन्हनि खे भली कार चऊं था अस्सलाम वालेकुम। आपको भी खुश आमदीद कहते हैं और थैंक यू सो मच कि आपने भी ख़ास टाइम दिया। तो सबसे पहले बाकायदा नशियात जो असां आगाज़ कंदासीं, अवां ॿिन्ही सां कचहरी कंदासीं, पर अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे बाझारे नाले सां बाकायदा नशियात जो आगाज़ ऐं उन खां पोइ वरी सिलसिले खे असां अॻिते जोड़ींदासीं। महविश सत्तार साहिबा से दरख्वास्त करूँगी कि वो हमदिया कलाम पढ़ने की सादत हासिल करें। बिस्मिल्लाह। अल्लाह
है तेरी रहमत, ढूंढे है तेरी रहमत, बख्शिश के सो बहाने। अल्लाह 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 अल्लाह। तू बेनिशान ही है, सब पे निशान है तेरा। तू बेनिशान ही है, सब पर निशान है तेरा। सुबह हो के हो उजाले, सुबह हो के हो उजाले, या शाम के फसाने। अल्लाह 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 अल्लाह। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, क्या कहने, माशाल्लाह, बहुत खूब और बहुत मीठी आवाज़ है आपकी। तो सभ खां पहिरियों अल्लाह साईं जे ज़िक्र सां हिन नशिया जो आगाज़ कयो ऐं सैयद सज्जाद शबीर रिज़वी साहब मौजूदु आहे। माशाल्लाह, अॼु को ॾिहाड़ो, सुभान अल्लाह, माना छा ज़िक्र कजे। सो बहरहाल ताक़रात खां पोइ वरी 27 जो ॾिहाड़ो आहे, कुझु रोशनी विझंदो त हीउ केॾो ख़ासि ॾींहुं आहे तारीख़ इस्लाम में। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ताक़ रातुनि में क़ुरान मजीद खे तलाश कयो, लैलतुल क़द्र खे। लैल माना रात, अरबीअ जो लफ़्ज़ आहे, ऐं क़द्र माना मंज़िलत वारी रात, मंज़िलत वारी रात। ऐं उनखे अल्लाह साईं चए थो तलाश कयो, इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतुल क़द्र, असां क़ुरान खे लैलतुल क़द्र में नाज़िल कयो आहे। जीअं त उन में उलमा तफ़सील लिखिया त 19 बि थी सघे थी, 21 बि थी सघे थी, 23 बि थी सघे थी, या जेके अॼु जी रात गुज़री वई 27 इहा बि थी सघे थी, ऐं 29 बि थी सघे थी। ऐं क़ुरान शरीफ़ अॻिते चए थो त वमा अदरा कमा लैलतुल क़द्र, तव्हांखे इहो इदराक ई न आहे त लैलतुल क़द्र छा आहे, तव्हां कीअं उनखे तलाश कंदव। तव्हांजे शऊर खां अञा मथाईअ ते आहे त लैलतुल क़द्र छा आहे। ऐं उन ॾींहुं छा थींदो आहे, तनज़्ज़लुल मलाइकत व रूह, हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम पंहिंजे फ़रिश्तनि सां गॾु ज़मीन ते नाज़िल थींदो आहे। माना एतिरी मंज़िलत वारी रात आहे जो सैयदुल मलाइका हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम फ़रिश्तनि सां गॾु ज़मीन ते नाज़िल थींदो आहे, कंहिं ते, उलुल अमर ते। वरी अॻिते क़ुरान चए थो त अतीउल्लाह व अतीउर रसूल व उलुल अमर मिनकुम, इताअत कयो अल्लाह जी ऐं उन जे रसूल जी ऐं उलुल अमर जी। यानी क़ुरान जेको आहे उहो क़यामत ताईं जेको आहे उहो मुकमल आहे। जीअं जेको लफ़्ज़ वाव आहे अतीउल्लाह व अतीउर रसूल आहे, यानी जीअं अल्लाह जी इताअत करणी आहे उअं ई उन जे रसूल जी इताअत करणी आहे। व उलुल अमर मिनकुम, अरबी लुग़त में जॾहिं लफ़्ज़ वाव अचे त हिकु जहिड़ा ई थी वेंदी आहे। माना उलुल अमर ते मलाइका नाज़िल थींदा आहिनि। त हाणे उहो उलुल अमर कहिड़ो आहे, उनजो मौजूदु हुजणु ज़रूरी आहे। छो त असां कलमे में चवंदा आहियूं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, मोहम्मद अल्लाह जो रसूल आहे, हुयो न, प्रेज़ेंट, पास्ट न आहे, प्रेज़ेंट आहे। ईअं ई उलुल अमर बि पास्ट न आहे, प्रेज़ेंट आहे, जंहिं ते मलाइका नाज़िल थींदा आहिनि। हाणे उलुल अमर केरु आहे, जंहिं ते फ़रिश्ता ऐं सैयदुल मलाइका ईंदो आहे, उनजो मौजूदु हुजणु ज़रूरी आहे, जंहिंजी इताअत घणनि ई मुफ़स्सिरीन लिखियो आहे त उलुल अमर सां मुराद आहे साहिब हुकूमत। जेकॾहिं असां थोरी देरि लाइ सोचूं त उलुल अमर सां मुराद साहिब हुकूमत आहे, त पोइ बनु उमैया ऐं बनु अब्बासिया, यज़ीद खां वठी जेके बि बादशाह गुज़रिया आहिनि असर हाज़िर सां,
ہر کہیں جی اطاعت اوتری لازم تھی ویندی جیتری رسول اکرم جی. تو اولو الامر اہو ہوندو جیکو رسول جو نمائندو ہوندو. تو علامہ حسین بگ جاڑا اللہ مقامو لکھو تو فرشتہ نازل تھیندا ہن ملائکن سان گڈ حضرت جبرائیل سان گڈ اولو الامر تے یعنی امام زمانہ امام مہدی علیہ السلام تے ایندا ہن. یا رات صبح تائیں سلامتی سلامتی. سبحان اللہ. تمام سونی मां ॻाल्हि कई आहे. वधीक अॼु के ॾिहाड़े जे हवाले सां असां कचहरी कंदासीं. नहीं मेवान साहब, सियासी पहलुओं पर तो यकीनन हम बात करेंगे, मगर पहले ये बताएं कि बचपन में जो रमज़ान गुजरता था और आज के रमज़ान में क्या डिफरेंस आपने देखा, और बचपन का रमज़ान कैसा होता था? देखें, बात ये है कि रमज़ान तो आपको पता है कि जो अल्लाह की तरफ से हमें एक रहमत दी है, अल्लाह पाक ने नेमतों में से अल्लाह पाक ने जो हमें दिया है. मैं थोड़ा कंक्लूड कर दूं भाई की बात में, क्योंकि कहा कि 27 रमज़ान. अच्छा, मैं आपके तवज्जुह पूरे जो लोग इस वक्त व्यूअर्स देख रहे हैं उनको शायद ये इल्म के अंदर ना हो या उनके नॉलेज में ये बात ना हो. अच्छा, पाकिस्तान जब वजूद में आया था ना तो जुम्मे का दिन और 27 रमज़ान 27 यानी कि आज 27 रमज़ान था. तो कमाल ये है कि पाकिस्तान के लिए आज बड़े एजाज़ की बात है 27 रमज़ान और जुम्मे के दिन पाकिस्तान वजूद में आया था. जब वजूद में आया तो हमारा ईमान है, लाजमी सी बात है, कलमे के नाम से वजूद में आया. कहा कि पाकिस्तान का मतलब क्या, इला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल. अच्छा, दीगर मुल्कों से आने वाले जो लोग पाकिस्तान में आए तो वो कलमे का नाम सुन के आए. हालांकि इंडिया से जो लोग माइग्रेट करके आए, जो दीगर ममालिक से लोग आए, उनको ये पता था कि ये वाहिद रियासत है जो सऊदी अरब मदीने के बाद ये वाहिद रियासत है जो कलमे के नाम से वजूद में आ रही है. तो जब कलमे के नाम से वजूद में आया तो देखा ये गया कि यहाँ कौमियत कितनी है. तो यहाँ कितने लोग हैं जो ज़ुबान बोलने वाले लोग हैं. अक्सरियत थी उर्दू स्पीकिंग की, क्योंकि लोग माइग्रेट करके काफ़ी हद तक लोग आ गए थे. अक्सरियत थी यहाँ पश्तो स्पीकिंग की, अक्सरियत थी सिंधी स्पीकिंग, बलोच भी थे, अक्सरियत थी यहाँ पर इन ज़ुबानों की. तो फिर पाकिस्तान को हम किस तरीके से एक पाकिस्तान का लफ्ज़ जो है वो बनाया जाए, क्योंकि पाकिस्तान कराची मतलब कराची काफ से आ जाता है, रे आ जाता है, चे ये आ जाता है, फिर पाकिस्तान में पेलिफ आ जाता है, काफ आ जाता है, सीन आता है, ते अलिफ नून तान भी आ जाता है. तो फिर बताया गया कि क्योंकि सबसे बड़ा सूबा पाकिस्तान के अंदर जो है वो अगर रब्ते के हिसाब से बात करें तो बलूचिस्तान, लेकिन अगर आबादी के लिहाज से बात करें तो पंजाब. तो पंजाब को दो लफ्ज़ दे दिए गए, पे अलिफ से बना दिया गया पंजाब. अच्छा, काफ से, क्योंकि उस वक्त अगवानिया था सारा सिस्टम जितना भी था, तो कश्मीर तो जितना भी था KPK का इलाका, तो काफ से अगवानिया यानी कि काफ से कश्मीर बना दिया. और सीन सेंटर में आता था, सीन से सिंध बना दिया. और ते अलिफ नून तान, क्योंकि इसको 3 लफ्ज़ दे दिए, ते अलिफ नून, ये बना दिए बलूचिस्तान. तो ये हमारा खूबसूरत बनाया पाकिस्तान. मतलब पहली से पंजाब सूबों को मिलके पहली से पंजाब, काफ से कश्मीर, सीन से सिंध, ते अलिफ नून तान बना ये बलूचिस्तान, और ये बना हमारा खूबसूरत पाकिस्तान. क्या बात है. आपने बात की बचपन में तो 27 अपना ये रमजान की, तो रमजान में तो बात ये कि जब क्योंकि रोजा जो फर्ज है वो 12 साल या फिर बंदा बालिग बच्चा हो जाए तो उसके बाद फर्ज हो जाता है. अच्छा, हम तो सुबह उठ जाते थे सुबह सेरी के टाइम पर, और नियत से जाते थे सेरी करेंगे. जब सेरी कर लेते थे तो फिर आप नियत लाजमी सी बात है बांध लेते थे, भाई वो दुआ तो आपने मांग ली है. तो दो जब बैठते थे, जब भाई साथ में या सिस्टर बैठती थी तो दुआ मंगवा लेते थे. तो जब रोजे की दुआ मांग लेते थे तो आप रोजा पूरा करना ही करना है. तो जब अकल आई, शऊर आया, तो पता लगा कि माशाल्लाह से जो है जो रोजे हमने रख लिए वो हम पे वाजिब नहीं थे, या हम पे वो कंडीशन इम्प्लीमेंट नहीं होती थी, लेकिन उस वक्त भी रोजे रख लिए. लेकिन आज मुझे फख्र इस बात का कि माशाल्लाह से आज तकरीबन 27वां रमजान है. जो बचपन में रोजे रखे आज तक रोजे रख ही रहे, और अल्लाह ताला से उम्मीद है कि इंशाल्लाह आगे भी रोजे रखते रहेंगे. सही, वरना बहनें जो है ना वो छोटे बच्चों को कहती है, अच्छा ऐसा करो कि तुम सहरी कर लो, लेकिन तुम्हारा ना आधा रोजा होगा, आधे दिन का रोजा होगा, मतलब तुम्हारा रोजा जो है वो दोपहर तक खत्म हो जाएगा. तो इस तरह से बच्चों में एक आदत होती थी. दूसरी बड़ी बात है कि सादगी बड़ी होती थी. सहरी हो, इफ्तारी हो, एक कम एहतमाम होता था और सारे घर वाले मिल बैठ के बैठते थे. तो वो जो एहतमाम है और आज के एहतमाम में बड़ा डिफरेंस है. तो अब ताम बहुत ज्यादा होते हैं टेबल पर, लेकिन वो मुसरत नहीं होती जो शायद बर्डन में हुआ हमेशा और आजाद पी रहा है. क्योंकि छोटे हुआ करते थे तो माँ पर होता था बर्डन, जब बड़े हो गए तो लाजमी सी बात जिम्मेदारी किसी और के पास चली गई. बर्डन जब होता रहा तो लाजमी बात है, एक वक्त हुआ करता था कि बड़ी एक मिसाल दी जाती है कि एक बच्चा, आज 10 बच्चे हैं तो 2 माँ बाप नहीं पाल पा रहे, और कभी ये वक्त हुआ करता है 2 माँ बाप 11 बच्चे 10 बच्चे पाल लेते थे. तो आज माशाल्लाह से जो है वो लाजमी सी बात है, आज भी औरत सेक्रीफाइस कर रही है और हालात को जो है फेस करती है, चाहे वो अफ्तारी का हो चाहे वो आपका सेरी का टाइम हो.
تو سیری بھی ماشاءاللہ سے اچھی ہو جاتی ہے، کیونکہ اب اینڈ آف جو ہے وہ عشرہ چل رہا ہے، تو آخری کے عشرے میں ہماری عموماً کوشش ہوتی ہے فیملی گیٹ ٹو گیدرنگ کریں. 20 دن جو شروع کا اور سیکنڈ عشرہ ہوتا ہے یہ دوستوں کے لیے ٹائم دیا جاتا ہے یا پھر اپنی جو پارٹیز کے لیے ٹائم دیا جاتا ہے. تو میں نے تو خیر 2 عشرے کے بعد جو ہے وہ پارٹی کو کہہ دیا، تو میں نے کہا مزید جو ہے آنا مشکل ہو جائے گا، کیونکہ ہمارے معاشرے سے آپ کو پتہ اکثریت ہے سندھ کے اندر پیپلز پارٹی کی، تو یہاں پر دعوت افطار بہت ہوتی ہیں، سیریز کی دعوت بہت ہوتی ہیں. تو بہرحال یہ کہ دعوتوں کو بھی دیکھا جاتا ہے اور ساتھ میں چیزوں کو بھی دیکھا جاتا ہے. لیکن میں لوگوں کو ایک میسیج بڑا اچھا خوبصورت دوں گا کہ رمضان کا وقت جب ہوتا ہے تو لوگوں کو غصہ بڑا آتا ہے، اور غصے میں آپ یقین کریں کہ شیطان فٹ بال کی طرح انسان کے ساتھ کھیلتا ہے. لیکن غصہ ایک ایسی حرام چیز اللہ پاک نے بنائی، حالانکہ حرام ہے لیکن اس کو پی جانا حلال ہے، پی جانا حلال ہے، اس کو پی جانا حلال ہے، ویسے ہی حرام ہے. تو یہ رمضان میں کم سے کم غصے کو لیکن ایک چیز ہے کہ دیکھیں اس رمضان میں خاص کر جہاں میں نے اس سے پہلے بھی ایک سیاسی شخصیت تھی ان سے میں نے یہی بات کہی کہ دنیا میں باقی جو ممالک ہیں حالانکہ وہاں پہ اکثریت جو ہے وہ نان مسلمز کی ہے، لیکن وہاں پر جو ہے وہ رمضان آتے ہی آپ کو 50% کا ڈسکاؤنٹ مل جاتا ہے، اور یہاں پر چیزیں جو وہ 50% آپ کی ایکسپینسو ہو جاتی ہیں. تو اس صورتحال میں بندہ کیا کرے کہ اب جو ہے وہ افطار پارٹیز بھی کرنی ہے، گھر والوں کو لازم ہے وہ سارے لوازمات بھی لا کر دینے لازم ہے، آپ ان چیزوں سے بھاگ نہیں سکتے رمضان کے مہینے میں. تو اب ایک ہوئے گا کہ رمضان کھانے پینے کا مہینہ بھی تصور کیا جاتا ہے. تو یہ مہنگائی کا دن کب اترے گا؟ اور خاص کر رمضان میں یہ چیزیں اتنی مہنگی کیوں ہو جاتی ہیں؟ ہر سال یہی ہوتا ہے. دیکھیں بات یہ ہے کہ آج تو نہیں ہم چھوٹے ہوا کرتے، جب سے یہ حالات دیکھتے ہوئے آ رہے ہیں. جب جس ملک کے اندر قوم نہ ہونا تو اس ملک کے اندر یہ حالات رہتے ہیں. ہم اور آپ تو قوم تو ہے نہیں اس ملک کے اندر، ہم اور آپ کو ہجوم بنا کر رکھا ہوا ہے، تو مہاجر میں سندھی پٹھان بلوچ نا. تو بہرحال یہ ہے کہ جب ہماری درگت لگتی ہے نا تو وہاں حکمران جو بیٹھے ہیں پارلیمنٹ کے اندر جب ان کی ریڈ نہ ہو تو یہ حالات نظر آتے ہیں. تو اس دفعہ تو خیر سونامی ہم نے سنا تھا کہ سونامی آئے گا، اور سونامی ہم نے دیکھا واقعی سونامی آیا، لیکن سونامی کا پانی ان لوٹوں نے بھرا جو دیگر جماعتوں میں موجود تھے. اب وہ سونامی جو لے کر آئے، اس سونامی کی جو لہریں ہیں وہ کراچی یہاں سے خیبر تک اس کی لہروں کا جو ہے وہ امپلیمنٹ ہے. مہنگائی تو بالکل ہوتی ہے، یہ تو ہمیں فکر کرنی چاہیے. بات یہ ہم دوسرے کے لیے تو ہم لوگوں کو جو ہے وہ ہم کوشش کرتے ہیں کہ تنقید کریں، لیکن اصلاح کی ہم خود بات نہیں کرتے. جب رمضان آتے ہیں، رمضان میں ہم انتظار کر رہے ہوتے ہیں، جو چیزیں ہم کوشش کرتے ہیں کہ ہاؤس ہولڈ آئٹمز ہیں ان کو مہنگا کر دیں، جو آپ کے الیکٹرانکس کے آئٹمز ہیں ان کو مہنگا کر دیں، پیٹرولیم مادیات ابھی کل دیکھ لیں آپ، کم سے کم اس رمضان کے اندر حکومت وفد کو کم سے کم یہ عوام کے اوپر یہ جو طوفان برپا کی ہے، کل جو آپ کے 4 روپے کچھ لیٹر پیٹرول بڑھایا ہے. جب دیکھیں حکومت وفد آپ کے اوپر چیزیں امپلیمنٹ مہنگائی کر رہا ہو نا تو نیچے پھر عوام کیا کرے گی؟ نیچے جو لوگ کاروبار کرنے کے لیے بیٹھے ہوئے، جو بزنس کرنے کے لیے بیٹھے ہوئے، جب ریٹ نہیں ہوتی ہے تو نیچے پھر یہ کام ہوتے رہتے ہیں. صحیح کہا آپ نے. سو بات چیت کو مزید ہم آگے کنٹینیو کریں گے، اور ماشاءاللہ 2 بچیاں بھی ہمارے ساتھ موجود ہیں، ان سے بھی میں چاہوں گی کوئی کلام ہم سنیں. ویورز آئیے جو بھی وقت ہے اواں کے بدھائیں دلاں تے یہ نشریات ہم سبنی جلا پیش کے پہ بنے کرشی جامع شیری ٹیلینو فوجی وقار بلڈرز اینڈ ڈیولپرز حیدرآباد سرحان پریمیم گولڈز روح افزا ایو آل پر اسکرین وارن تعاون سا سائی تے ونڑ کا پہرو. اب آپ دونوں سے درخواست کروں گی کہ آپ جو بھی کلام آپ پڑھنا چاہیں جو آپ کو بہت پسند ہونا ہم وہی سننا چاہیں گے آپ سے، ٹھیک ہے؟ تو آپ ڈفر وہ کلام پڑھیں گی ان کا پو وری اساں بریک تے ہلیا ویندا سی. بسم اللہ بچوں. جی صاحب تاج وہ شاہ معراج وہ صاحب تاج وہ شاہ معراج وہ شہ سوار براق و امین علم شہ سوار براق و امین علم دافعِ ہر بلا دافعِ ہر وبا دافعِ کہ تو امن راز و رنج و علم صاحب تاج وہ شاہ معراج وہ اس میں لکھا گیا اس میں اونچا ہوا اس میں مورے قبول شفاعت بھی ہے اس میں کی برکتیں اس میں کی رونقیں اس میں لوح و قلم کی امانت بھی ہے کیا رب کیا جم سب کے سردار ہیں سب کے سردار کا ہے مقدس بدن ہر مقابہ کو وہ جو منور کرے
साहिबे ताज वो शाह में राज वो साहिबे ताज वो शाह में राज वो चाश्तगाहों का सूरज वजूद आपका आप हर शब की जुल्मत के माताब हैं सदर बज़ में बुलंदी और रिफ़अत के हैं रागुज़ारे हिदायत के माताब हैं सारी मखलूक की है वो जाए अमा सारी तारीकियों के वो रोशन चरा नेक तीनत है वो नेक अतवार है उनके हाथों में है बख्शिशों के आया साहिबे ताज वो शाह में राज वो साहिबे ताज वो शाह में राज वो Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. आफ्टर ट्रांसमिशन सलाम रमज़ान ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक। Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. जी व्यूवर सलाम रमज़ान नशियात में वरी मां सभिनी खे दिलि जे तमामु त गहराइनि सां भली कार चवां थी। यकीन कयो ही माह मुक़दस जे त मां शुरूआत खां वठी इहा ई ॻाल्हि हर हर वरजाईंदी अचां पई त ही महिमान महीनो आहे। यकीन कयो अहसास ई न थियो, ख़बर ई न पई त माना ही महीनो इख़्तिताम पज़ीर बि थी वियो। बाक़ी यकीनन 2 रोज़ा नसीब थींदा सभिनी खे। सो हिन महीने जे गुज़रण जो अहसास ई न थियो। माना ईअं थो लॻे ॼण कल्ह जी त ॻाल्हि आहे त रमज़ान शुरू थियो ऐं अॼु ख़बर थी पए त बाक़ी कुझु ॾींहं असां वटि बचा आहिनि। सो बहरहाल अल्लाह करे त इहे बि ख़ैर आफ़ियत इबादतुनि सां मुसरतुनि सां ईअं ई ख़ैर आफ़ियत गुज़री वञनि। ॻाल्हि ॿोल खे अॻिते वधाईंदासीं ऐं अव्हांखे इहो ॿुधाईंदी हलां त हीअ नशियात तव्हां सभिनी जे लाइ पेश कई पई वञे करशी जामे शीरी टेलीनो 4G वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स हैदराबाद सुरहान प्रीमियम गोल्डस रूह अफ़ज़ा ऐं ऑलपर्स क्रीम वारनि जे ताबुन सां कुझु नवनि महिमाननि असांखे जॉइन कयो आहे। सैयद सज्जाद शबीर साहब पहिरियों खां ई मौजूदु हुया। हिकु भेरो ॿीहर अव्हांखे भली कार चवां थी। हमज़ा कादरी साहब जॉइन कयो आहे। अस्सलाम वालेकुम, अव्हांखे भली कार चऊं था। ऐं माशाल्लाह नातख़्वा आहिनि। उनखां पोइ नईम ऐवान साहब आप भी माशाल्लाह मौजूद थे, तो एक बार फिर से आपको भी खुश आमदीद कहते हैं। मदनी सिस्टर्स भी मौजूद हैं माशाल्लाह। ऐं हाणे जॉइन किया है हिना हबीबा साहिबा। अस्सलाम वालेकुम, आपको भी खुश आमदीद कहते हैं। बहुत शुक्रिया कि आपने भी ख़ास टाइम दिया। सो व्यूवर्स हाणे ईद छो त अचण वारी आहे, वेझी आहे। ईद जे हवाले सां बि कचहरी कंदासीं पंहिंजे महिमाननि सां। पर हमज़ा कादरी साहब जॉइन किया है तो उन जे मिठड़े आवाज़ में पहिरियों को नातिया या हमदिया कलाम ॿुधिजे, उन खां पोइ सो नातिया कलाम बल्कि। माइक प्लीज़ बच्चों आपके पास है शायद? हाँ हाँ यही बिल्कुल यही माइक प्लीज़ आप दीजिए हमज़ा को। जी बच्चे बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। जो हो चुका है जो होगा हुजूर जानते हैं। जो हो चुका है जो होगा हुजूर जानते हैं।
عطا سے خدایا حضور جانتے ہیں جو ہو چکا ہے جو ہوگا حضور جانتے ہیں جو ہو چکا ہے جو ہوگا حضور جانتے ہیں تیری عطا سے خدایا حضور جانتے ہیں تیری عطا سے خدایا حضور جانتے ہیں ہرن یہ کہنے لگی چھوڑ دے مجھے سیا ہرن یہ کہنے لگی چھوڑ دے مجھے سیا میں لوٹ آؤں گی واللہ حضور جانتے ہیں میں لوٹ آؤں گی واللہ حضور جانتے ہیں جو ہو چکا ہے جو ہوگا حضور جانتے ہیں عمر نے تن سے جدا کر دیا تھا سر جس کا عمر نے تن سے جدا کر دیا تھا سر جس کا وہ اپنا ہے کہ پرایا حضور جانتے ہیں جو ہو چکا ہے جو ہوگا حضور جانتے ہیں تیری عطا سے خدایا حضور جانتے ہیں تیری عطا سے خدایا حضور جانتے ہیں سبحان اللہ سبحان اللہ، کیا کہنے میں ماشاءاللہ میرا بہت پسندیدہ یہ کلام ہے. ایک تو اشعار اتنے خوبصورت ہے، پھر ماشاءاللہ آپ کا انداز بھی سبحان اللہ. سو سجاد صاحب عید بھی ماشاءاللہ اچن واری ہے جو تماچو تو رمضان خبر ہی کون پئی مہمانن جی آयो ऐं हलियो वियो. सो छा चवणु चाहींदो हिन हवाले सां؟ अलहमदुलिल्लाह ॾिसो त ईअं थो लॻे जीअं मिंटनि में रमज़ान आयो हलियो. हा माने कल्ह जी ॻाल्हि थी लॻे त कल्ह ई शुरू थियो ऐं अॼु वरी ख़तम बि थी वियो. वॾी राति जेकी लैलतुल क़द्र वारी बि उहा बि गुज़री वई. हाणे सुभाणे को रोज़ो आहे ऐं परीहं रोज़ो आहे. वारो 29 वारो. हा मां अर्ज़ु पे कंदुमि तव्हांजे हवाले सां त 29 जेको रोज़ो हूंदो उन जी राति जेकी थींदी उनखे असां जेकॾहिं चऊं त उनखे चंड राति बि चई सघिजे थो. चंड राति त उनखे इस्लाम में चयो आहे त लैलतुल जाइज़ आहे. लैलतुल जाइज़ उहा राति जेकी उन जे राति में पाण इंसान पंहिंजो मुहासिबो करे त असां रमज़ान में छा पिरायोसीं. माना इम्तिहान नतीजो तो निकिरंदो न जेके असां रोज़ा रखियासीं निमाज़ूं पढ़ियूंसीं तरावी पढ़ियूंसीं इबादत बि कईसीं अलाह जी राह में बुखियनि खे खारायोसीं बि ॿुधो न जेके जेके चङा कम जंहिं जंहिं कया त उनजो नतीजो अलाह साईं चए थो त लैलतुल जाइज़ा में पाण पंहिंजे नफ़्स खां पुछो त असां कहिड़ा सुठा कम कयासीं ऐं ईद जेकी ईंदी उहो मक़सदु आहे इन रमज़ान जे रोज़े जो शुक्रानो माना. हाणे उहो शुक्र कीअं अदा कयूं जेके असां चङा कम कया उनजो शुक्र जो तरीक़ो इहो आहे त पहिरियों त अलाह साईं हिकिड़ो कानून ठाहे छॾियो आहे त असां हर शुक्र में अलाह जी बारगाह में सजदो करे अलाह जे खे ॿुधाईंदा आहियूं त अलाह असां तव्हांजा बाना आहियूं ऐं जेको तव्हां हुकुम ॾिनो हो उन रमज़ान में जेताईं असां कामयाबु थी सघियासीं कोशिशि कईसीं त ईद जे ॾींहुं बि असांखे इंसानी हुक़ूक़नि खे ॾिसणो आहे त बुखियनि खे खाराइणो आहे मिसकिननि खे पाराइणो आहे
ईअं नाहे त इहो सॼो रमज़ान ताईं आहे। सही ईद जा ॾिहाड़ा बि असांखे इहो गौर करिणो आहे त ॿाराड़ीअ में ख़ासि तौर ते असांजे ॾिसूं था त असांजे सिंध में गुरबत जी शरह रोज़ बरोज़ वधंदी थी वञे, बिल्कुलु, ऐं माण्हू जेको आहे रोज़ बरोज़ ग़रीब थो थींदो वञे, ॿुधो न। ऐं ॿिया मसइला घणा आहिनि त मां इहो तव्हांजे सिंध टीवीअ जे तवसुत सां अर्ज़ु कंदुमि त जेके साहिब सरवत मूंखे ॿुधनि था त मां उन्हनि खे चवंदुमि त ईद जे ॾींहुं बहितर तरीक़ो इहो आहे त जेको पाण खाओ घटि में घटि पंहिंजे पाड़ेसरियुनि खे खारायो, ग़रीबनि खे खारायो, जेके ओड़े पाड़े में मिसकिन आहिनि उन्हनि जो बि ख़्यालु रखो। इहो ई दीन आहे, इस्लाम आहे। इस्लाम इहो नथो चए त तव्हां कबीलनि में आहियो, तव्हां फ़िरका या क़ौम नसुल, आहे ॻाल्हि सॼी इंसानियत जी। पहिरियों असां इंसान आहियूं, पहिरियों इहो ॾिसो न त पहिरियों इहो कंहिं बि माण्हूअ खे असां ॾिनोसीं इहो सम्झी त इहो असांजो पंहिंजो आहे, न, इहो ॾिसी त ज़रूरतमंद आहे। ॾिसो जी रब आहे, रब माना आलमीन जो, पूरे आलमीन जो रब सरकार रहमतुल आलमीन, सब आलमीन जो माना रसूल आहे। त हाणे इंसानियत आहे सभ खां वॾी ॻाल्हि, उन में को फ़िरको न आहे, उन में केरु कीअं आहे, कहिड़ा ईमान आहिनि, को फ़र्क़ु नथो पए, रब सभिनि जो आहे। त इहे जेकॾहिं मदद करणी आहे त पोइ जेको बि नीडी आहे, जंहिंखे ज़रूरत आहे त उनजी मदद करणी आहे। सो नईम साहब भी माशाल्लाह मौजूद हैं और आप भी इस तरह के कामों में हमेशा ही सरगर्म रहते हैं, तो इस ईद पर क्या कुछ ऐसा है जैसा कि सर ने कहा कि हेल्प करनी चाहिए दूसरों की? देखिए बात ये है कि क्योंकि आपके तवज्जुह में बताना चाहूँगा कि हमारे मुल्क के अंदर, एक स्टेट के अंदर जो है वो एक इदारा मौजूद है और उस इदारे का काम है कि वो लोग जो गरीब हैं, लवारिस हैं, यतीम हैं, बेबस हैं, तो वो उस इदारे से रब्ता कर सकते हैं, वरना वो इदारा नहीं तो वरना यहाँ बहुत सारी हमारी वेलफेयर स्टेट जो है वो ट्रस्ट बने हुए हैं, यहाँ पर सिविल सोसाइटीज़ के लोग हैं, तंजीमी लोग हैं, बहुत सारे लोग हैं, मदद करते हैं। और बहरहाल ये कि हम भी उसमें मदद करते हैं। तो बैतुल माल यहाँ एक इदारा है हमारे इस मुल्क के अंदर, इसमें हमारे क्योंकि 6 डिस्ट्रिक्ट आते हैं इस कराची के अंदर, तो हर डिस्ट्रिक्ट का अलग अलग जो है डिस्ट्रिक्ट का एक ऑफिस बना हुआ है। तो मैं ये तमाम लोगों को, वो लोग जो अफोर्ड नहीं कर पाते हैं ईद या रमज़ान, तो खुदाया उनसे वो रब्ता करें और उनकी मदद होती है। ठीक है, यानी कि बैतुल माल से बिल्कुल बैतुल माल से वो मदद की जाती है। ठीक, बड़ी अच्छी बात। मजीद बातचीत को आगे कंटिन्यू करेंगे, मगर ये माशाल्लाह इतनी मासूम सी बच्चियां हैं और अभी थोड़ी देर पहले इनकी आवाज़ में हमने एक नातिया कलाम सुना, तो अभी मैं चाहूँगी कि इनकी मीठी सी आवाज़ में कोई कलाम सुना जाए। तो तैयार है आप लोग? सुना रही है फिर आप, है ना जी? बिस्मिल्लाह। अच्छा ये माइक बच्चे आप प्लीज़ दीजिएगा इधर। जी जी बेटा। या मोहम्मद नूर मुजस्सम, या मोहम्मद नूर मुजस्सम, या हबीबी या मौलाई, तस्वीर कमाल मोहब्बत, तनवीर जमाल खुदाई, या मोहम्मद नूर मुजस्सम, तेरा वस्फ बयां हो कैसे, हाँ तेरा वस्फ बयां हो कैसे, तेरी कौन करेगा बड़ाई, सल्लल्लाह तेरी कौन करेगा बड़ाई, इस गर्द सफर में गुम है, इस गर्द सफर में गुम है, जिब्रील अमी की रसाई, या मोहम्मद नूर मुजस्सम, या हबीबी या मौलाई, तस्वीर कमाल मोहब्बत, तनवीर जमाल खुदाई, या मोहम्मद नूर मुजस्सम, माँ अजमा लगा तेरी सूरत, हाँ माँ अजमा लगा तेरी सूरत, माँ
अल्लामा आसन का तेरी सीरत माँ अकमल गा तेरी अज़मत माँ अकमल गा तेरी अज़मत तेरी ज़ात में गुम है खुदाई या मोहम्मद नूर मुजस्सम या हबीबी या मौलाई तस्वीर कमाल मोहब्बत तनवीर जमाल खुदाई या मोहम्मद नूर मुजस्सम। सुभान अल्लाह, क्या कहने माशाल्लाह, बहुत ज़बरदस्त आपका अंदाज़। और बड़ी अच्छी बात है कि अभी छोटी सी बच्चियाँ हैं मगर फिर भी देखें पूरा कलाम याद है और तलफ़ुज़ का बड़ा ख्याल रखा आपने, तो ये तो दाद बनती है भाई। सो माशाल्लाह, क्या कहने आपके। जी नईम साहब, वापस कंटिन्यू करेंगे उसी मौजू को कि ईद आने वाली है जी। तो जो जुल्म हुआ अवाम पर वो तो हो चुका, अब क्या पाकिस्तान पीपल्स पार्टी या आप लोग क्या अभी सोच रहे हैं कि अवाम को रिलीफ किस तरह दिया जाए? लेकिन सरकार द्वारा नबी पसंद का शाद नबी है, फरमाते हैं कि बदबख्त है वो इंसान जो झूठ बोले, बदबख्त है वो इंसान जो वादा खिलाफी करे, बदबख्त है वो इंसान जो इमारत में खयानत करे। तो इस वक्त तो हमारे ऊपर मुसलत ये लंगड़ी लूली गूंगी जो हुकूमत इस वक्त बनी हुई है हमारे सर पर, तो इससे तो हम एक्सपेक्ट नहीं करेंगे कि महंगाई के तूफान जो बर्पा किया हुआ है, इनका 100 दिन का एजेंडा था, गरीब आदमी बगैर इलाज नहीं सोएगा, अमीर आदमी टैक्स देगा, गरीब आदमी मज़े करेगा, तमाम गवर्नर हाउसेस को गिरा देंगे, लाइब्रेरी बनाएंगे। अच्छा, प्राइम मिनिस्टर साइकिल पे जो है वो पार्लियामेंट पे जाता है, आफिया सिद्दीकी को ले आएंगे, तमाम जितने यहाँ प्राइवेट स्कूल ख़त्म हो जाएंगे, गवर्नमेंट स्कूलों की तादाद बढ़ जाएगी। फिर 100 दिन बाद बात ये है कि हमारे हुक्मरानों ने फिर कह दिया कि बात ये यू टर्न लेना जायज़ इस मुल्क के अंदर। असल में क्या है कि मसला है कि सारी चीज़ें चलती आ रही है ना, तो फिर ये तो अचानक से तब्दीली मुमकिन नहीं थी और वादा खिलाफी अवाम से इतने सारे वादे किए और अवाम बेचारी खुश हो गई कि चलो सब कुछ हो जाएगा, लेकिन अभी कुछ भी दिखाई नहीं दे रहा। लेकिन फिर भी उम्मीद पे दुनिया कायम है। यही बातें तो हम भी करते थे, यही बातें हम भी करते थे कि अवाम को कम से कम इतने सुनहरे ख्वाब मत दिखाओ, अगर दिखाई रहे हो तो रियलिटी और हकीकत बताओ कि हम इस वक्त कहाँ मौजूद हैं। बहरहाल पाकिस्तान पीपल्स पार्टी जो है वो पार्लियामेंट की बालादस्ती के लिए और उस पर अमल रखती है और हमेशा हमने मुफाहमत की सियासत की है। तो बहरहाल ये जो तूफान बर्पा किया हुआ ईद गुजर जाए खैर से इंशाअल्लाह ताला सवाब की खातिर। बिल्कुल आपने सही कहा, और पाकिस्तान पीपल्स पार्टी ने या बाकी पार्टियों ने जो काम किया, अवाम इस वक्त सबसे खफा है, ये मैं बता रही हूँ आपको। सो बहरहाल सभी के लिए दुआ कर सकते हैं इस माह मुकद्दस में कि अल्लाह सबको हिदायत दे कि वो बेहतर काम करें, लोगों के लिए काम करें। ठीक है, अपनी जेब भी भरे, हम उसे भी आपको मना नहीं कर रहे, मगर कम से कम आधा रखें, आधा तो दें। ये ऐसा थोड़ी है कि आपने 100% ही रख लिया अपनी जेब में। तो रोल मॉडल ठाण कुछ तो कयो, कंखे तो रोल मॉडल ठाण, हिकिड़ो अचे तो हुक्मरान ॿिए खे बुरो थो चए, ॿियो चए तो टे खे। त मां इन्हनि खे चवंदुमि त हज़रत अली अलैहिस्सलाम जी तर्ज़ ज़िंदगीअ खे ॾिसनि ऐं उनजी तर्ज़ हुकूमत खे, उन जेको मालिक अश्तर खे जॾहिं गवर्नर ठाहियो उहो ख़त लिखियो आहे 46 ख़ुतबो आहे नहजुल बलागा में। मां साईं जे तवसुल सां चवंदुमि त मुराद अली शाह साहिब जेकॾहिं उनखे उर्दूअ जे तर्जुमे में ऐं हाणे नहजुल बलागा सिंधीअ में बि तर्जुमे सां अची, जेकॾहिं हिकिड़ो इक़्तिबास पढ़े त उनखे ख़बर पए त उनजी रिस्पॉन्सिबिलिटी छा आहे। सो बहरहाल इन हवाले सां नबी साईं जन जी ज़िंदगी, मौला अली जी ज़िंदगी हिकिड़ो वाज़े मिसाल आहे। बहरहाल वॾी महिरबानी, छो त वक़्तु महदूद आहे, लख कुर्ब अवां जा, अवां सभई हिते कही आयो, बहुत शुक्रिया आप सबका कि आप लोग यहाँ पर आए। और आखिर में जाते जाते हिना हबीबा साहिबा आपसे हम नातिया कलाम सुनेंगे। व्यूवर्स हम आगे बुधाई देना था ये नशरात हमारे सभी जे लाइ पेश कई वही करशी जामे शीरी, टेलिनो 4G, वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स हैदराबाद, सुरहान प्रीमियम गोल्डर्स, रूह अफ़ज़ा ऐं ऑलपर्स वारनि जे ताउन सां। ऐं हाणे अची वियो आहे सभिनी खे रिफ्रेश करण जे लाइ जामे शीरी कोर्ट। सो कुछ ही टाइम खां पोइ असां सभई मिली करे इफ़्तारी कंदासीं, इफ़्तारी में पीअंदासीं करशी जामे शीरी। ऐं करशी जामे शीरी जो हिकिड़ो ढुक जॾहिं असां भरींदा आहियूं त बाक़ाइदा ताज़गी जो अहसासु थींदो आहे ऐं रिफ्रेश महसूसु कंदा आहियूं। सो इन करे अव्हां पंहिंजी इफ़्तारी में ज़रूरु पी सघो था, फोटे जे फ्लेवर में बि अवेलेबल आहे। सभ खां बहितरीनु ॻाल्हि इहा आहे त करशी जामे शीरी खे तयारु कयो वेंदो आहे संदल ऐं गुलाब मां, ऐं 100% बिल्कुलु ख़ालिस जुज़नि सां तयारु कयो वेंदो आहे, पाणी जो हिकिड़ो ढुक बि हिन में शामिलु कोन आहे। सो कुछ ही देर खां पोइ मिली करे सभई करशी जामे शीरी पीअंदासीं। फ़िलहाल अव्हां खां इजाज़त वठंदसि, पंहिंजो ख़्यालु रखिजो, हयाती बख़ैर, वरी अव्हां सभिनी सां मुलाक़ात थींदी। अल्लाह हाफ़िज़। जी बिस्मिल्लाह हिना साहिबा। ये
یہ سب تمہارا کرم ہے آقا، یہ سب تمہارا کرم ہے آقا، کہ بات اب تک بنی ہوئی ہے، یہ سب تمہارا کرم ہے آقا۔ کسی کا احسان کیوں اٹھائے، کسی کو حالات کیوں بتائے، تم سے مانگے گے تم ہی دو گے، تمہارے در سے لو لگی ہے، سب تمہارا کرم ہے آقا۔ اور عمل کے میرے اساس کیا ہے، بجز ندامت کے پاس کیا ہے، رہے سلامت تمہاری نسبت، رہے سلامت تمہاری نسبت، کہ میرا تو بس آسرا یہی ہے، یہ سب تمہارا کرم ہے آقا۔ بشیر کہیے نذیر کہیے، انہیں سراج منیر کہیے، کہ جو سر بسر ہے کلام ربی، وہ میرے آقا کی زندگی ہے، یہ سب تمہارا کرم ہے آقا۔ سلام رمضان رمضان رمضان، سلام رمضان رمضان رمضان، سلام رمضان رمضان رمضان، سلام رمضان رمضان رمضان۔ आफ्टर ट्रांसमिशन सलाम रमज़ान ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक।